एक दफ़ो छा थियो बुधाए मामू तो जया के किथे भी वठी वञण जो कसम खणी छॾियो 3 साल थी विया हराम जो चंडीअ के किथे वठी वञास लीलाईंदी पई हुई फारू पई पाराईंदी कॾहिं मुंहिंजो हेॾम मूंखे वठी वेंदो मुझे तो के वठी वञ पोइ चंडी कुलनि ते चाढ़े हा 2.5-3 साल थी विया साईं ने ठिकड़े ॾींहुं चंडीअ ॾिठो ही त किथे वठी कोन वेंदो मां ई को घुमी फिरी फेरो पाए अचां सो चंडी घरां निकिती डिंबक 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 करे घर मां निकिती जो ॿाहिरि तॾहिं असांजो घर हूंदो रेलवे स्टेशन जे पुठिएं पासे त रेलवे स्टेशन जी जेका उहा ॾाकण थींदी आहे पुल उन ॾाकण तां चढ़ी रेलवे स्टेशन जे अॻे पासे जी बीठी अॻियां जो अची बीठी त हुते हिकिड़ो सहकी पई सहकंदी हो न अॻियां हिकिड़ो टांके वारो बीठो सो टांके वारे जे हैंडल खे पुठियां झले उनजे पैरदान ते पेर रखी जीअं न थोड़ी दॿ ॾिनई चढ़ण लाइ साईं टांके वारो घोड़े सूधो कया मथे खजी आयो ओ जी दादी यो पैर परे कर मुंहिंजो घोड़ो मरी वेंदो हिन चंडीअ खणी यकदम जो पैर पासीरो कयो घोड़ो साईं मथा ईअं अची किरियो ॼण 100 ग्राम जो वट किरियो वेचारे घोड़े जूं ढकड़ियूं भॼी पयूं उन टांगे वारे खां पुछई अदा टांगे वारा तू मांखे हाउसिंग बोर्ड वठी हलंदे छा ए चई मुंहिंजी भेण मां तोखे यमलोक बि वठी हलंदो पर थोरो परियों थी ॻाल्हाए छो जो मांखे तो मां भउ तो थिए जी पोदा भला पैसा घणा वठंदे मुंझी पियो दिल में ख्याल कई जे न जिन के टांगे में विहारम तो मुझो घोड़ो पक बनदो सोने पुछ सती तुझो वजन घणो आ ची छो मुआ तुझे घरा पई खां छा अन्या त जीए बच्चे मुझो प्यासीड़ो बेचारो पियो पिने पियो खाराए ए ची अदी मुझो वो मतलब ही कोने एक्चुअल में मुझो रेट लिस्ट जेको आ न सो वेट ते वजन ते ठहला तू पांजो वजन बुधाए त पो मांजो अग बुधाई चीअं दा पो 3 सालन खां पो त अज घर मां निकती आया माखे केड़ी खबर हियर मुझो घणो वजन हुंदो पर जेडी शादी कई न उन्हें डी ब्यूटी पार्लर में पांजो वजन कयो हो उन्हें डी को मुखे वजन याद आ ची वो तो बुधाए ची उन्हें डी 139 किलो हो ची न हियर डाढो वधेला मुखे अजो को वजन खपे ची पो किथा आणया मुआ ची पो स्टेशन ते बीठी आई न जी हां जी समूह ॾिस मशीन पई थई वेट मशीन उन जे मथां जी पांजो पाण रख रेलवे स्टेशन ते हूंदी आहे न पांजो पाण रख हिकिड़ो कलदार कढी पर्स मां विझजां उन में हिकिड़ी टिकेट निकिरंदी उन ते तुंहिंजो वजन लिखजी ईंदो जी हा इहा सुहिणी ॻाल्हि सो चंडी डिंबक डिंबक करे आई साईं उन मशीन जे मथां जो पंहिंजो पाण रखियईं त मशीन में हिकिड़ो चक्कर थींदो आहे घुमण वारो उन जे हेठां हिकिड़ी सूचना लिखियल हूंदी आहे कृपया सफेद और लाल चक्कर रुकने पर ही सिक्का डालें ये जो चंडी ने मथा चढ़ी बीठी तो चक्कर हलन लगो हलन खां पोइ बीहण खपे पर हराम जो बीह चढ़ी जी चाकती वेरा मेर वध वञे से स्पीड वधंदी ॼण हेलीकॉप्टर हलियो ये वाहड़ी पई थे मोई बंदी कंदी थे ठारू मल वारो ठका जो ठौशो कराई ढिड़िंग 10 मिनटे खां पोइ मशीन जी बुट बंद छी हाणे ठीकु आहे कढी पर्स मां रुपए जो कलदार विधई उन में तो 5 सेकंडन में टिकेट निकरंदी आहे पर 5 मिनट थी विया साईं टिकेट ही न निकिरे सो मशीन जे मथां बीठे वेठे मशीन खे लोॾा ॾिनई अलाए किथां मुंहिंजी टिकेट निकिरंदी ॿिन्ही पासे खां 2 ठौंशा आईंसि नेठि टिकेट निकिती जिते वजन लिखियल हूंदो आहे पढ़ियईं उते लिखियल हो कृपा करके 10-12 आदमी एक साथ न तुले वाड़ी थी वही ची मार एडी गरी आया जो मुई मिशन पे मुके नथी तोरे पोइ ने जीण खां न मरण सुठो सोदा आई चंडी वापस घर मथे चोट ते चढ़ी वई उतां वञी पंहिंजो पाण छॾी मुखे कुछ ही खबर न मां दुकान ते वेठोसि मुंहिंजा आड़े पाड़े वारा डोड़ंदा आया ची परमानंद मुंहिंजो छा ची परमानंद मुंहिंजो छा आहे छा आहे चंडा ची माठ कर अरे भाभी मथां किरी पई आहे मुझे सच बुधाए
मश्करी तो कौन वियो करी लगना लत थी अड़े मश्करी न चंटा वो मथा चोट ता किरी है उनके अस्पताल खणाए वे हल अदा मां उन सां गड विस अस्पताल में छा खणी दिसा मां निभागी के छह नलकियूं चढ़ियूं पयूं हुयूं नक मां दे त ब उन जूं ऑक्सीजन जूं बाहुन मां दे त ब ब्लड जूं पेरन मां दे त ब ग्लूकोज जूं खार त एड़ा लगन साईं जो छह नलकियूं छिके कढांस पर किए कढा चंडीअ जा माइट वेठा न चाहींदे हूंदे बि मूंखे उन ॾींहुं चंडीअ जी शेवा करणी पई हिकिड़ो ॾींहुं शेवा कई ॿियो ॾींहुं शेवा कई नेठ टे ॾींहुं काढ़े तते महिल 1 बजे ओचिती अखि खुलियसि निहारी मां साम्हूं वेठो सां चई हेॾा 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 मां जीअरी आहियां अड़े मां तो पुछड़े बुण जी तूं त जीअरी वेठी आं पर जिन टिन ॼणनि जे मथां तूं किरीअ उन्हनि टिनी जूं पगड़ियूं अॼु 5 बजे आहिनि